करो, बाजियाब करो। कराची में दुआ मंगी जे अगवा खिलाफ वकीलन तरफां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब आॾो नौजवान वकीलन जे एहतिजाज में दुआ मंगी जे अज़ीज़न भी शिरकत कई। उन मौके ते वकीलन तोड़े दुआ मंगी जे अज़ीज़न ने अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी न्याणी जेका आहे 5 ॾींहंनि खां गुम आहे। इन महिल त हिन जो को पतो न आहे। तो इदारा ख़ामोश लॻा पिया आहिनि। असां वटि सवाल आहे त असांजी भेण किथे आहे ऐं इदारनि वटि जेका ख़ामोशी आहे उहा ख़ामोशी वेतर ॿिया सवाल पैदा करे थी पई। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जो फेलियर आहे त कराची जहिड़े शहर में डिफेंस जहिड़े इलाइक़े में छोकिरी ॾींहं ॾिठे खंबियूं खणी विया आहिनि ऐं हिन वक़्तु ख़बर न पई सघे आहे छोकिरी किथे आहे। सॼी फैमिली परेशान आहे। कल नायला रहंदो हुई, उन खां पोइ निमरता आई, अॼु दुआ मंगी अगवा थी वई आहे। छो असांखे या न्याणियूं पैदा न थियनि या न्याणियुनि खे केरु पढ़ाईंदो? होॾां तव्हां चओ था त न्याणियूं पढ़ायो, उन खां पोइ अहिड़ा केसिस थियनि था, उन ते को एक्शन कोन्हे। ॿार हिते जेको आहे त कुते जे कटनि खां वैक्सीन न मिलण सां माउ जी झोली में मरनि था। दुआ मंगी खई थी वञे, निमरता क़तल कई थी वञे, उनजे बावजूद कोई इंसाफ़ नथो मिले। आख़िर केसिताणी? दुआ एक मेरी स्टूडेंट है और मैं जो है वन ऑफ माई टॉप स्टूडेंट्स, बेहतरीन 2 स्टूडेंट है वो, और मैं बहुत परेशान हूँ कि उसको अब तक पता नहीं किस हाल में है। और मेरी सिर्फ अपील है हुकूमत से कि वो उसको जल्द से जल्द बाजियाब कराएं और उसके मुजरिमों को सज़ा दें। इन वक्त 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। 6 ॾींहं जो सिलसिलो जारी आहे। सिंध पुलिस हिन वक़्तु दुआ जी बाज़ियाबीअ खे यकीन न बणाए सघी आहे। उहा मुकमल तौर ते फेल थी चुकी आहे। ठीकु आहे, वी आर नॉट सेटिस्फाइड विद द परफॉर्मेंस ऑफ द पुलिस। कॾहिं असांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी ॿुधाई वञनि, कॾहिं असांखे छा थो ॿुधायो वञे। ॾिसो, हीअ सिंध जी न्याणियुनि जो सुवालु आहे। उनखे तहफ़ुज़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।